पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे, उन फेडरेशन जे बुनियादी तस्वर खे अॻे बि 73 जे आइन में काफ़ी डैमेज कयो वियो आहे। वरी हिन वक़्तु जेके नवां सांभा पिया थियनि, जंहिंमें कॉन्स्टिट्यूशनल तरमीमूं ऐं ख़ुसूसन NFC यानी मिल्कियत, उन में कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आहे 7 अवॉर्ड में, उन जी विरासत कीअं थींदी। हाणे उन खे फ्रीलांस करे यानी उहा अमेंडमेंट उहा हटाए बंदि ऐं सभु माल मर्कज़ खणंदो, पोइ त वञूं ॾिठाईंदव छा हिकिड़ो पासो। ॿ असांजे जेको हिन ते चेंजिस पियूं अचनि, जंहिंमें ख़ुसूसन कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स जेका बेंच हुई उन जी तरमीम आणणु, उन जो छा मक़सदु? मक़सदु त शयुनि जी मौजूदा जेको अदालती निज़ाम आहे उन खे बि डैमेज करणु। उन करे सम्झूं पिया त अदालती निज़ाम हुजे, फेडरल निज़ाम हुजे, इन खे वधीक मफ़लूज पिया कनि, जंहिंको मुल्क लाइ ख़राबु थींदो, असांखे कुझु कोन थींदो। माण्हुनि में हिन वक़्तु तव्हां उन्हनि खां सियासी हक़ फुरियो, 24 जी जाली इलेक्शन्स कराई ऐं अहिड़ी गैर नुमाइंदा असेंबली जंहिंमां सीटूं ख़तमु करे ज़ोरीअ नंबर वधाए ऐं कॉन्स्टिट्यूशनल तरमीम पिया करियो, इन जी का बि अहमियत कान्हे, माना पब्लिक वटि अहमियत कान्हे। उन करे इहो करे वधीक कॉम्प्लेक्स सूरत हाल पई थिए, वधीक मुंझाईंदड़ सूरत हाल थींदी। उन करे अहिड़े क़िस्म जी जेको 27वीं तरमीम में जेके अॼु ताईं मीडिया जूं शयूं आयूं आहिनि, उन में असीं सम्झूं पिया त फेडरल सिस्टम खे डैमेज करणु, यूनिटरी फॉर्म गवर्नमेंट खे आणणु, अॻे SIFC शिकिल में मिल्कियत जा असासा खयूं, हाणे वरी NFC शिकिल में दौलत खणणु। असीं त हिन जी भरपूर मुखालफ़त करायूं। GDA मुखालफ़त करे चुकी आहे, तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान बि उनखे कल्ह इस्लामाबाद मां रिजेक्ट करे चुको आहे। इंशाअल्लाह असां हिन खे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी आई, जेकॾहिं इन करे पिया चऊं त मसौदो कहिड़ो थो अचे, उन जी तफ़सीलात छा थियूं अचनि, पर जेकॾहिं मौजूदा फेडरल सिस्टम खे जेकॾहिं हुननि खे हटाइण जी कोशिशि कयूं, असीं त उन जे लाइ भरपूर आवाज़ उथारींदासूं ऐं तहरीक हलाईंदासूं। पर यकीनन इहो क़दम वफ़ाक़ लाइ नुक़सानकार थींदो।